बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली साहब यूट्यूब चैनल। GDA वर्सेस पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे अवाम जे लाइ ख़ासि तौर ते काल्ह तव्हां ॾिठो त GDA यानी ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे अंदरि इतिहाद ठहियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु। त उन में ख़ासि तौर ते हिकिड़ी तमामु खिल ऐं मज़ाक जहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें JUI सिंध माना फज़ल रहमान जी पार्टी सां जे तरफ़ां राशिद महमूद सुमरो साहिब जी क़यादत हुई। उन में मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ सिंध जे अवाम खे पागल सम्झनि था, हीअ सिंध जे अवाम खे चूटियो सम्झनि था। 15 सालनि जे कारकर्दगी जे हवाले सां त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खां JUI मौलाना फज़ल रहमान जी सिंध जी क़यादत पुछे थी। मां सिंध जे अवाम जे तससुर सां जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़ल रहमान जी सिंध जे क़यादत खे नड़ी गुज़ारिश करणु चाहियां थो। तव्हां 15 सालनि जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत खे छॾे ॾियो। सिर्फ़ु रिजीम चेंज ऑपरेशन खां बाद में 15 महीना जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी गोद में तव्हां वेठो, उहो असांजे सिंध जे अवाम खे हिसाब ॾियो। असांखे बाक़ी कुझु बि न खपे। रिजीम चेंज ऑपरेशन खां बाद में JUI मौलाना फज़ल रहमान साहब जी सिंध जी क़यादत राशिद महमूद सुमरे साहब जेका कल्ह GDA जे प्लेटफॉर्म ते इतिहाद जोड़े करे वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे। इन हवाले सां मुंहिंजो ज़हन चैन थी चुको आहे। मां सम्झां थो त पूरी सिंध जो अवाम जो ज़हन चैन थींदो त अहिड़े इतिहाद GDA जे इतिहाद मां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, मां पर्टिकुलर स्पेसिफाइड पार्टी जी ॻाल्हि थो कयां त जेको इतिहाद में अची करे वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ॻाल्हि करे। इन इतिहाद खे मां कंहिं बि तरीक़े सां ग़लति नथो सम्झां। इतिहाद हुजणु खपे, मुखालफ़त हुजणु खपे, अपोज़िशन हुजणु खपे, लेकिन 15 महीना पाकिस्तान पीपल्स पार्टी जे गोद में वेंदड़ JUI मौलाना फज़ल रहमान साहब जी पार्टी सिंध जी क़यादत जे हवाले सां मां गुज़ारिश कयां त सिंध जे अवाम तयारु रहे अहिड़े इतिहाद अहिड़े माफ़िया जे ख़िलाफ़ु। मां तव्हांखे हिकिड़े नड़ी गुज़ारिश कयां थो, अपील कयां थो, मौदबाना गुज़ारिश कयां थो ऐं इल्तिजा कयां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सदन ते ई असांखे क़बूलु हुजणु खपे बिनिस्बत अहिड़े क़िस्म जे ज़हन रखंदड़ अहिड़े क़िस्म जे बयानी जे ख़िलाफ़ु त 15 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध खे खाई तबाह करे छॾियो। सिंध नथी घुरे 15 सालनि जे हिसाब किताब। 15 महीना रिजीम चेंज ऑपरेशन खां बाद में जेको तव्हां वेही करे कमु कयो, तव्हां रिजीम चेंज ऑपरेशन में हिसेदार थियो, तव्हां ठहियल ठुकियल हुकूमत खे किराइण में धाणनि में रोडनि रस्तनि ते खुलेआम गाॾियुनि जे मथां चढ़ी करे ऐं ख़ुशीअ जा नारा हयां। तव्हां 15 महीननि जो हिसाब किताब ॾियो त असां इन में ई सिंध जो अवाम इंशा ताला तमामु पुरसुकून थी वेंदासीं। इन करे मां वरी आख़िर में गुज़ारिश कयां त सिंध तव्हांजे अहिड़े क़िस्म जे ज़हननि खे सम्झे थी ऐं सिंध अगरि जेकर तव्हां चाहियो सम्झो था त सिंध जो अवाम को ज़हन नथो रखे, सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे क़यामत ताईं बर्दाश्त कंदो अगरि जेकर तव्हां अहिड़े क़िस्म जी कंहिं बि साज़िश या कंहिं बि बयानी खे या कंहिं बि अहिड़े क़िस्म जे साज़िशी ज़हन खे उजागर कयो त असां सिंध जे अवाम जे वरी अखियुनि में धूड़ विझी करे वरी असां हिकिड़ो बयानु ठाहे करे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु बयानु ठाहे करे असां रोडनि रस्तनि ते निकिरी करे इलेक्शन में माण्हुनि खां वोट घुरंदासीं त वोट GDA जे मुक़ाबले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। ऐं सिंध में सॼी सिंध तव्हांजे भेट में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां हज़ारे गुना घणी मोहबत करे थी।